करीम अलैहिस्सलाम फरमायो सुर्रा का मां तुझे हथन में किसरा जा कंगण थोड़ सा हालांकि किसरा तेरे फताई कौन थो अमीरुल मोमिनीन सैयदना फारूक आज़म के जमाने में किसरा जो मुल्क फतह थो किसरा जाजे के गनीमत माल खजी आयो उन जा सोना कंगण खली आया गनीमत जो माल ढूंढ लगो पवा किसरा बारा कंगण भी पया हजरत अमीर उमर हजरत सुर्रा का के सदके सुरा का हेदा लिया मदीने वाले गैब जी खबर अग में बुधाई अज उन दे सच्चाई जो मुको अची वियो फरमायो तुझे हथ में किस राजा कंगण थोड़ सा किस राज फतह थी चुको आहे गनीमत जे माल में कंगण आया है हलिया तो कंगण तुखे पारे ताकि दुनिया की खबर पइजी वने त मदीने वारो गैब नो नबियो रसूलुल्लाह जी खबर कदे में पूरी कान थींदी आहे जेको सच्चो नबी हूंदो आहे उन जी ज़ुबान हमेशा सच्ची हूंदी आहे कादानी कूड़ो हो कादानी दज्जाल हो कादानी ठग हो जे इंजा जे शहर खादान जे अंदर कूड़ी नबूवत जी दावा करी हुई उन जी हर ॻाल्हि ग़लत हुई जेका बि ॻाल्हि कंदो रहो सभु ॻाल्हियूं उन जूं ग़लत थियो जो फलाणे मोहम्मद जी बेगम माई मूंसां शादी कंदी उन सां कोन कई ऐं ॿिए सां वञी शादी कई कि इहो मरी वेंदो वरी मूं न ईंदो पाण मरी वियो हिन जी उहा माई निकाह में हिन जे माई निकाह में कयल आई छो त पाण कूड़ो हो जो ॻाल्हाई हुन जे ज़ुबान मां कूड़ो निकितो मुस्तफ़ा सचो आहे हुजूर जो कुझु फरमायो उहो सचो साबित थियो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह हज़रत फारूक आज़म पान उन्हीअ खे उहे कंगण किसरा वारा हज़रत सुर्रा का के पाराया इन जे लाइ जायज़ न उन जे लाइ हुजूर फरमायो हू पाईंदो त उन फाका इहा हुजूर जे ग़ैब जी बि ख़बर हुई उन जे लाइ जवाज़ जो सबूत बि थियो जो हुजूर जो इख्तियार साबित थियो होॾां वरी हज़रत बर्रा बिन आज़िब खे ख़ुदि नबी करीम अलैहिस्सलाम पाण सोनी मुंडी पाराई हिन मां मालूम थियो असांजो नबी बे इख्तियार न थई मला असांजो नबी इख्तियार वारो नबी आहे दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब सुस्त थी आयो छा जलसो हलंदो या ख़ुशूसी ख़िताब वारो बि ईंदो त हाणे सुस्त थिए थो कमु कीअं हलंदो बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ अब उज़ई कंदा आहियो न ईद उज़ा जी अचे थी उन में जेकॾहिं बकरी ज़िबा करणो हुजे ठेलो ज़िबा करणो हुजे त उन जी उमिरि घणी आहे साल घणो गौआ में हा 2 साल पर हिन जो आहे नंढो जानवर छेलो बकरी 1 साल जी साल उमिरि हुन जी पूरी हुजे ॾंदनि ते न वञो उमिरि साल हुजे जेको शरीयत में आहे साल खां घटि न हुजे बकरी जी मरी आहे हुजूर जो सहाबी आहे हज़रत बर्रा उन जो मामो आहे इत्तेफाक वेड़ो थियो उज़ई वारे ॾींहुं निमाज़ खां पहिरियां जानवर ज़िबा करे छॾी हालांकि जानवर ज़िबा करणो आहे त निमाज़ खां बाद में करणो आहे निमाज़ थिए तंहिंखां बाद में ज़िबा कबो अॻ में न हुजूर खे जेकी आहे अॻु या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं वटि जानवर हुओसीं मां त निमाज़ खां पहिरियां ज़िबा करे छॾियो पाण फरमाई आहे त उज़ई ठीकु आहे न पोइ ॿी करणी पवंदी मूं वटि आहे बकरी या छेलो मूं वटि आहे पर साईं 6 महीननि जो आहे घणनि महीननि जो 6 महीननि जो अव्हां फरमायो आहे साल जो हुजे पर साल जो कोन्हे 6 महीननि जो आहे थुलो मतारो भलो आहे पर आहे 6 महीननि जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तुंहिंजे लाइ इजाज़त आहे वञी इहो 6 महीननि वारो ज़िबा कर मां मोहम्मद चवे थो तुंहिंजी कुर्बानी अल्लाह वटि क़बूल थी वई 6 महीने में
6 महीने जो बकरी छोड़ो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हजरत बर्रा बिन आज़िब रज़ियल्लाहु तआला अन्हु जो मामे दे वास्ते नबी करीम अलैहिस्सलाम जाहिर फरमायो इनमा मालूम जो त असां जो नबी बे इख्तियार ना असां जो नबी इख्तियार वारो नबी सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुरूद शरीफ पढ़ो मोहब्बत सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन तो सुभान अल्लाह जहाँ बुलंद आवाज़ चओ असां हुज़ूर जे अहल बैतन खे बि मञो त रसूलुल्लाह जे असहाबनि खे बि मञण वारा आहियूं असां उन्हनि में ॼाणा आहियूं जो हिकिड़ा असहाबनि सबूरनि जी ॻाल्हि कर पर अहल बैतन सां थियण लाइ तयार ई न आहिनि या वरी अहल बैतन जो नालो घणो खणंदा पर असहाबनि सबूरनि जे तरफ़ थियण जे लाइ हलण लाइ तयार ई न आहिनि असां अहल सुन्नत व जमात वारा या रसूल अल्लाह चवण वारा सुन्नी मुस्लमान असां हुज़ूर जे अहल बैतन खे बि मञण वारा आहियूं त मुस्तफ़ा जे असहाबनि सबूरनि खे बि मञण वारा सुभान जो सुभान अल्लाह उनके मौला के पर करो दुरूद उनको असहाब इतरात लाखों सलाम मुस्तफा जाने सलाम शम्अ बज़ में हिदायत के लाखों सलाम हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ियल्लाहु तआला अन्हु बदर वारी जंग में शरीक न थी सघिया नबी करीम अलैहिस्सलाम खे फरमायो हो हज़रत रुक़ैया हुजूर जी न्याणी हजरत उस्मान साईं जी घरवारी चूंकि वह बीमार हुई हुजूर फरमायो तव्हां उन्हनि जे तबत बीमारदारी जे लाइ इन जाइ ते रहो अव्हां बदर में न हलो हजरत उस्मान साईं बदर में शरीक न थिया जॾहिं हुजूर वापसि मोटी आया हालांकि उन ग़ज़वे में हजरत उस्मान हलिया कोन हा पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जहिड़े तरीक़े सां बदर वारनि खे जेको अल्लाह सवाब अता फरमाईंदो उस्मान तोखे बि ओतिरो ई सवाब मिलंदो हालांकि हज़रत उस्मान उन ग़ज़वे में कोन विया पर नबी करीम अलैहिस्सलाम पंहिंजे इख्तियार सां उनखे शामिल बि फरमायो पाण फरमायो हुई कोन पर इएं सम्झ तूं मौजूद हुए अजर तोखे न मिले हा छो त हुए कोन पर अजर तोखे मिली वियो गनीमत जो माल जीअं उन्हनि खे मिले थो जेके उन ग़ज़वे जे अंदरि शरीक हुआ नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो उस्मान तोखे बि उनजो हिसो मिलंदो जेके शरीक न हा हुजूर हज़रत उस्मान खे शरीक भी फरमायो अजर में भी शरीक फरमायो हिस्से में हिस्सो भी लगे अता फरमायो इन में मालूम थियो अगर हुजूर बेइख्तियार हुजे हा तो को शामिल न फरमाए ना हज़रत उस्मान के अजर में शामिल फरमाए हिस्से में शामिल फरमाए इन ॻाल्हि खे साबित कयो ऐं इन मां साबित थियो त असांजो नबी बेइख्तियार कोन्हे मौलवी साहब असांजो नबी इख्तियार जो साहिब आहे मिंबर ठही आयो काठ जो ऐं उन जे ठहण खां पहिरियां नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खजीअ जे थुड़ जे मथां पाण टेक ॾेई करे ख़ुतबो इरशाद फरमाईंदा सुभान अल्लाह हाणे मिंबर जो ठही आयो साहबी चवंदा जीअं हुजूर मस्जिद नबवी में आया पाण खजीअ जे थुड़ खे छॾे जीअं मिंबर ते वधिया खजीअ जो थुड़ ईअं काउन करे हुजूर जे जुदाई में नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़राक़ में ईअं पैदाऊं करे हुजूर जे इश्क़ मोहब्बत में ईअं पैदाऊं करे जीअं ॾाचे जो पूरो दाऊं कंदो आहे अहिड़े तरीक़े सां दाऊं जा खजीअ जे थुड़ मां आवाज़ ॿुधण में पियो
अबू जहल अंधो थियो ऐं काठ ते कलमा पढ़े ऐं काठ ते कलमा पढ़े सो थोड़ो जो पागल भरो मुजान छा तुझे करे अजो तार मां बेड़ो करो मुजान छा तुझे करे हम दिल दया वारो भरो मुजान छा तुझे करे जो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ छा दिला छा करम वहवा सखी तुझी सखा वहवा सखी तुझी सखा हबशी मगर मौला भरो मुजान छा तुझे करे अजो तार मां बेड़ो करो मुजान छा तुझे करे रमदर दव्या वारो भरो मुजान छा तुझे करे जो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ से छो भला आड़हना आजाद इब्राहिम छो आजाद इब्राहिम छो आरण नरल थाप थरो मुजान छा तुझे करे सभी बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह सुस्ती छॾियो न चओ सुभान अल्लाह हुज़ूर जो सहाबिया हज़रत अम्मार मुशरिकन उनखे फाह में खणी छॾायो हुज़ूर सही मथां आया चओ सुभान अल्लाह हथ मुबारक खणो त अम्मार जे जिस्म ते मुस्तफ़ा फेरियो नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था या नार कूनी बरदो सलामन अला अम्मार कमा कुंत अला इब्राहिम ऐं बाह जहिड़े तरीक़े सां इब्राहिम खलीलुल्लाह जे मथां तो थधी सलामती वारी थी वई हुई मुंहिंजे अम्मार जे मथां बि ईअं थधी सलामती वारी थी वई जो सुभान अल्लाह इन मौज मुस्तफ़ा जो इख्तियार साबित थिए थो तूं रसूलुल्लाह खे पाण जहिड़ो सम्झे थो हुजूर खे बि इख्तियार सम्झे थो हुजूर जो इख्तियार तहिड़ो आहे हुजूर जी कुवत तहिड़ो आहे मुस्तफ़ा जी ताक़त आहे हुजूर जो पावर आहे कि हुजूर जो आमिर जो इशारो थी वञे त चंड जा ताज थी वञनि नथनि सिज वापसि अची वञे सूरज उल्टे पाँव पलटे चांद इशारे से हो चाँद सूरज उल्टे पाँव पलटे चांद इशारे से हो चाँद अंधा नजदे देख ले कुदरत रसूलुल्लाह की अंधा नजदे देख ले
पूरी तो कया हज़रत अली साईं जी रिवायत है तो सुभान अल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु सुभान अल्लाह फरमाइंदा हिकिड़ो आराबी आयो हुजूर जे दरबार सुभान अल्लाह मदीने वाले जी इहा आदत करीम हूंदी ही जेकॾहिं को बि साइल सवाल करे जेकॾहिं क़बूल हूंदो मंज़ूर हूंदो त हुनखे हुजूर फरमाईंदा न आओ तुंहिंजो सवाल क़बूल पर जेकॾहिं उनजो सवाल मंज़ूर न हुजे त हुजूर साईं ला कोन फरमाईंदा पर ख़ामोश थी वेंदा सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह ला जो लफ़्ज़ साईं वटि कीअं अची न त साईं कंहिंखे कोन फरमाए न जेकॾहिं मंज़ूर आहे त न आहे मंज़ूर त ला न ला माना न कोन फरमाईंदा साईं ख़ामोश थी वेंदा आराबी सवाल हिकिड़ो भेरो कयो ॿियो भेरो कयो टियों भेरो कयो साईं ख़ामोश वेठा टे भेरा सवाल करे चुको सैयदना अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला ने फरमाइंदा हुजूर टिनि भेरनि खां बाद में उनखे फरमायो सल्मा शित चओ सुभान हज़रत रबिया खे बि हुजूर फरमायो वो फरमाए तो मां हुजूर जे पानी खरीदोसि वो कम कवर ज़रूरत वारो कम का सामान उहो पिया खरीदोसि हिकु दफ़े मूंखे हुजूर फरमायो सल्ली या रबिया रबिया जेको वणे इमाम मोहम्मद का घर सल्ली सवाल मूंखां सवाल कर हज़रत रबिया अर्ज़ कयो असअलुक मुराफ़क़तक फिल जन्नह सही जन्नत में मां तव्हांजी रिफ़ाक़त हो चाहियां पहले सुभान अल्लाह अने वरी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह हुजूर फरमायो अब गैर ज़ालिक हाणे फरमायो ठीकु आहे इहो त थी वियो पर ॿियो कुझु चइसे हुआ ज़ाक सही ॿियो न बसि मुंहिंजो इहो ई सुवाल आहे हुजूर फरमायो ॿियो कुझु चओ अर्ज़ कई या रसूल अल्लाह बसि हुआ ज़ाक इहो ई आहे ॿियो को सवाल कोन्हे को नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल कई या रसूल अल्लाह जन्नत में अव्हांजी रिफ़ाक़त भुलिजे थी हाणे हुजूर हुनखे फरमायो सल्ली मूंखां सवाल कर उलमा हुनखे पंहिंजा पंहिंजा तबसरा कया हज़रत मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैहि मिश्कात शुरा मुर्कात में लिखियो आहे अशरत उलमात में शेख अब्दुल मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैहि में लिखियो आहे हुजूर हुनखे मुतलक सवाल फरमायो सवाल जे अंदरि इतलाक फरमायो सल माना सवाल कर हुजूर अॻी ॻाल्हि कान फरमाई त फलाणी शइ जे मुताबिक़ सवाल कर कजां या फलाणी शइ हुजूर मुतलक सवाल फरमायो ना फरमायो त सवाल कर यूख़ज़ मिन इतलाक़िही अलैहि सलातु वस्सलाम हुजूर सवाल जे बारे में उनखे मुतलक छॾियो त जेको वणे सो घुर हज़रत मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा इन मां इहा ॻाल्हि साबित थिए थी इन्नल्लाह मक्कनहु अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा क़ुदरत अता फरमाई क़ुव्वत अता फरमाई हुजूर खे इहो पावर अता फरमायो त जंहिंखे जो कुझु मुस्तफ़ा अता करणु चाहे त रसूलुल्लाह ॾेई सघे थो तो बेटो हुजूर जे इख्तियार खे हुजूर जे अर्दा में बंद कर ही इख्तियार आहे हू इख्तियार आहे हुजूर मुतलक फरमायो उलमा लिखियो आहे शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी भी लिखियो आहे मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैहि भी लिखियो आहे तो हुजूर साल मुतलक जी ॻाल्हि कयो इन मां साबित थिए थो त हुजूर खे ख़ुदा या क़ुव्वत ॾिनी या पंहिंजो पावर ॾिनो हुजूर खे ताक़त ॾिनी आहे हुजूर खे इहो अल्लाह इख्तियार अता फरमायो आहे त मुस्तफ़ा जो कुझु चाहनि जंहिंखे जो कुझु ॾियणु चाहनि मुस्तफ़ा ॾेई सघनि आलम लिखियो त हिन में त भला सवाल मुतलक हो हुन माण्हू साबित हो सल्ली जेको वणे सो पर आराबीअ वारे ॻाल्हि में त बिल्कुलु वाज़िब बि थियो आहे हुजूर फरमायो सल मां शीत
जो को तू चाहे वो तू खुर उनजो मतलब इहो थो अल्लाह पंहिंजे महबूब खे इहे इख्तियार ॾिना हो काइनात कुदरत जे अंदर अल्लाह जे खज़ाने जे अंदर ज़मीन आसमान जे अंदर दुनिया आख़िरत जे अंदर हुजूर जंहिंजे लाइ जो कुझु ऑर्डर फरमाए हुजूर जंहिंखे जो कुझु अता फरमाए अल्लाह पंहिंजे महबूब खे इहा क़ुव्वत बि ॾिनी आहे पावर बि ॾिनो आहे त मुस्तफ़ा खे इख्तियार कंदा فإن جودك الدنيا وضرتها فإن من جودك الدنيا وضرتها ومن علومك علم اللوح पर ये खड़ी समझो जे करीब करीब आला हजरत ने जी तर्जुमानी फरमाया तो जिसकी दो कौसर जिसकी दो कौसर सलसबील है जंहिं वटि कुझु हुजे उहो ई फरमाईंदो जेको पंहिंजो मालिक हुजे मूं वटि का शइ कान्हे मां ईअं कीअं जल्दीअ में चवंदुसि भाउ जेको वणे सो मूं वटि कुझु आहे कान्हे मां इहा ॻाल्हि कीअं कंदुसि इहा ॻाल्हि उहो ई कंदो सवाल में मुतलक इजाज़त उहो ई ॾींदो जंहिं वटि अल्लाह जी अता थियल कुझु हूंदो खुदा जे तरफ़ां अता थियल कुझु हूंदो उहो ई उहो इख्तियार अता फरमाईंदो हुजूर फरमायो सलमा शेख जेको वणे सो घुर हुन अॼु जो आराधे चइसे मूंखे उठ थो घुरिजे पाण फरमायो ॿियो जैसे सफ़र जो सामान ॿियो जैसे बस मूंखे थो घुरिजे हुजूर फरमायो हिन जे हाल खे ॾिसो मां थो चवां त छा घुरिजे अच्छा हज़रत अली से फरमायो त जॾहिं न हुन हुजूर अलैहि सलाम हुनखे फरमायो सलमा शेख जे इन ॻाल्हि ते असांखे ॾाढी रीस थी ॾाढो असां में रिश्क पैदा थियो त काश हुजूर अहिड़ो इख्तियार असांखे अता फरमाया जेको हुन ते महिरबानी पे थे त सलमा शेख हज़रत अली से फरमाईंदा असां सम्झो त हाणे हुजूर खां जन्नत जो सवाल कयो दुनिया के छा कबो दुनिया तो फानी है अज आए सुधारे कान हूंदी असांखे तुंहिंजे मथां ई भरोसो कोन्हे दुनिया जे मथां तोड़ो भरोसो ऐं दुनिया खे त सहाबी त उहे कुझु कोन सम्झंदा साहब न सम्झो त असां सम्झो त हुजूर खां जन्नत जो सवाल कयो पर हुन सवाल उठ जो कयो हुन साजो साधो सामान जो ज़ात राह जो सवाल कयो हुजूर फरमायो नबी करीम अलैहि सलाम फरमायो
हिन जो हाल मूसा कलीमुल्लाह जे ज़मान में जेका पूरी हुई न पूरी का में हिन जो हाल पोइते आ हुई पूरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे आया दरिया जे मथा लश्कर सूदा जी दरिया जे मुंह ते तर सवारे जा मुंह हुआ दरिया ते जी दरिया ते पाता तो फौरन सवारे जा मुंह फिरी वरी हीअं थी विया बे पासे ते तो मूसा कलीमुल्लाह अल्लाह के अर्ज़ कयो मौला ए मुंह हेॾो सवारे जा पाणी दरिया जे बदा पोइते ओच तो फिरी विया न छो अल्लाह फरमायो प्यारा मूसा तू दरिया जे जाए ते बीठो इन जे भरसां मुझे प्यारे नबी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो जिस्म दफन थियल अॻिते तॾहिं वेंदो जॾहिं उनखे साणो खणंदो मौला ने ख़बर न आहे मौला किथे आहे ऐलान हुकुम थियो त ऐलान कर क़ौम में कंहिंखे त ख़बर हूंदी अल्लाह जी हिकमत पंहिंजी आहे ऐलान जो थियो त हिकिड़ी पोड़ी उन जो मूंखे ख़बर आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी मज़ार ॾिठो आहे जिस्म मुबारक थिया मूंखे ख़बर आहे ॿुधा पोड़ी जो ईअं कोन ॿुधाईंदुसि छो जे मुझे हिकिड़ो शर्त आहे शर्त पूरो थिए पोइ मां तव्हांखे वो जवाब ॾींदुसि हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो जिस्म कहिड़ी जाइ ते आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो सवाल कर छा थी करी छा तो कहिड़ो सवाल थी करी अर्ज़ कई क़िबला सवाल मुंहिंजो ही आहे क़यामत जो ॾींहुं थींदो जन्नत में हलंदासीं मां जन्नत जे अंदरि तुंहिंजी रिफ़ाक़त थी चाहियां जे जन्नत में गॾु पाण सां रहाई त मां ॿुधाइण लाइ तयारु आहियां हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो बोली जन्नत में हली वॾी ॻाल्हि आहे जन्नत जी ॻाल्हि कर इहो छो थी चए तव्हां सां गॾु सिर्फ़ु जन्नत न जन्नत में बि हलां मथे रुतबे वारे जाइ ते बि हुजां बि तव्हां सां गॾु सवाल क़बूल आहे त मां ॿुधायां थी हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो इहा ॻाल्हि छॾ जन्नत जी ॻाल्हि कर इहे सही न जन्नत में सुराव सां गॾु हाणे ॻाल्हि मसइलो हलो कोन पियो थिए पुठियां फिरोनी अचे पहुता हेॾा दरिया क्रॉस करणो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां ॿोलीअ जी गुफ़्तगू हले थी अल्लाह वही फरमायो यारा मूसा हा इन सां कर इन में तव्हांजो त को नुक़सान कोन्हे तुंहिंजो को नुक़सान कोन थींदो ऐं हुओ बि नुक़सान भला कहिड़ो थींदो बादशाहनि सां गॾु वॾनि महलनि में हुन जा ख़ादिम बि साण हूंदा सुभान अल्लाह मिलंदा हुआ सुभान अल्लाह यारा मूसा इन में तुंहिंजो को नुक़सान कोन्हे इन ॿोलीअ सां हा कर अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह ॿोलीअ सां हा कई पाण फरमायो तुंहिंजो सुवाल क़बूल आहे तूं क़यामत जो ॾींहुं मूंसां गॾु जन्नत में सुभान अल्लाह हुज़ूर फरमायो हिन जो हाल त उन खां बि पोइते आहे उहा कोड़ी थी करे ज़िद करे बीठी हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां हू जन्नत में रुगो न जन्नत में बि तव्हां सां गॾु रहंदुसि जे सुवाल रिफ़ाक़त जो क़बूल आहे त मां हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे मुतालिक़ ॿुधायां थी पाण फरमायो हिन जो हाल त उन खां बि पोइते आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम हुनखे पहिरियां जवाबु ॾिनो हो त इहो सुवाल न रुगो जन्नत जी ॻाल्हि कर पाण फरमाईंदा हे जेकॾहिं इहो मूंखां सुवाल करे तो मां हिन जो क़बूल करण जे लाइ मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा दरिया सुभान अल्लाह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया हुन जो हाल न कर हो हां
हाणे उठ वारी ॻाल्हि ते वेठो आहे जन्नत जो सुवाल करे मां हिनखे ॾेई छॾियां हा आलम लिखनि था हुज़ूर उनखे मुतलक़ फरमायो सन मां शेत जेको चाही थो तो घुर ऐं हुज़ूर अॻिते हुनजी वज़ाहत बि फरमाई जन्नत जी ॻाल्हि जन्नत बाबा उहो ई ॾींदो जेको जन्नत जो मालिक हूंदो जंहिंते जन्नत जो इख़्तियार हूंदो उहो ई जन्नत जी ॻाल्हि कंदो हीअ दुनिया वाकई अलाह ख़ल्क़ी आहे हिनजो ख़ालिक़ अलाह आहे पर हिनजो मालिक मुस्तफ़ा अथई खालिक कुल में आपको मालिक कुल बना दिया अल्लाह ने तो फरमाया खालिक कुल ने आपको मालिक कुल बना दिया दोनों जहां है आपके नबी साईं जो इख़्तियार कोन मञींदा पंहिंजे मुल्हनि जो इख़्तियार मञींदा हेॾे हारे सुभान अल्लाह जो गंगो हीरो गुज़ारे उनजो वरी मर्सियो ठाहियो वरी महमूद हसन पुछां हाणे उहो छा पियो चवे हुनखे पता ईंदे पाण वारे हुनखे मौलवी साहब खे सुभान अल्लाह चओ तो मुर्दों को जिंदा किया जिंदों को मरने न दिया जी असांजो जेको गंगोई हो वो अहिड़ो त वॾी शइ हो एतिरो त हुनखे तसरुफ़ हो जेके मुआ उन्हनि खे जेरो कई ऐं जेरनि खे मरण ई कोन ॾिनई हाणे हुननि ते न मौत जो टाइम अची वञे हज़रत इज़राइल रूह कढण ते देवबंदनि जो मौलवी ठलण ते ईअं ई थींदो न मुर्दू को ज़िंदा किया माना जेके मरी विया हा उन्हनि खे जीरो पियो करे नबी साईं खे इख़्तियार कोन्हे अल्लाह जे वलीअनि खे ताक़त नाहे ख़ुदा वारनि खे अहिड़ो पावर कोन्हे ऐं हुननि जे मौलवी साहिब खे अहिड़ो पावर अची वियो जेको मुर्दू को ज़िंदा किया मौलनि खे ज़िंदा करे ॾेखारियो असांजो गंगो में शूदमंद ऐं जेको ज़िंदू को मरने न दिया माना जेके जेरा हा उन्हनि खे मरण कोन ॾिनई हालांकि अल्लाह जो क़ुरान में हुकुम आयल आहे अल्लाह फरमायो आहे जॾहिं उन्हनि जो टाइम अची वेंदो आहे छा अजलहुम ला यस्तग़फिरून साअतन वला यस्तक़दिमून जॾहिं उन्हनि जो टाइम ईंदो वरी न को अॻिते थींदा न को पोइ थींदा माना मुक़ररु टाइम ते मरंदा हाणे क़ुरान फरमाए थो मुक़ररु टाइम ते मरंदा हे चवे थो त मरणो उन्हनि खे ॾिनई कोन अवाजे मुल्लन में अहिड़ी ताक़त आहे थल्ले वेठा उनखे पढ़ायो ख़ल्क़ ख़ुदा खे गुमराह कयो नबियुनि में पावर न आहे अल्लाह वारनि में ताक़त न आहे रसूलुल्लाह खे इख़्तियार कोन्हे हुज़ूर खे को बाद अल्लाह को बि इख़्तियार कोन्हे बाक़ी अवाजे मुल्लन खे अहिड़ा तसरुफ़ मिलियल हा अहिड़ा इख़्तियार मिलियल हा जो मुअन खे थोरो बि कनि जेरनि खे मरण बि न ॾियनि अल्लाह जे नबियुनि खे वेठा चैलेंज कयो ज़रा देखो ज़रा देखो इसको ज़रूर इब्ने मरियम जो तो हज़रत इब्राहिम बीबी मरियम जो पुत्र मन हज़रत ईसा अलैहिस्सलाम असांजे मुल्ला जे तसरुफ़ खे ॾिठो अल्लाह जे नबीअ खे चैलेंज वेठो करे अहिड़ी पीअ नबी गुस्ताखी मुल्लनि जा इख़्तियार मञो था नबी साईं जो इख़्तियार नथा मञो इहो तव्हां जो ईमान आहे असांजो ईमान आहे त अल्लाह नबी वारो जो इख़्तियार वारो नबी बणाए मोकिले जागो दादा सुभान अल्लाह मस्जिद न त वेझी आहे उन में हली सुभान अल्लाह चवणा बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ और वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इख़्तियार वारो नबी आहे थोरो वारी ॻाल्हि रहिजी वञे ख़ुदा कंदो ॿी ॻाल्हि लिका न रही हूंदी हाणे थोरा खे हुज़ूर वेझो अचनि चओ सुभान अल्लाह हुज़ूर जे जुदाईअ में थोरो रोए ऐं मुस्लमान तो असांखे बि सीसरा ते बि न उभरे असांजी मोहबत किथे बि थी आहे आशिक़ उहे आहे जेके चई विया अॼु त आधी रात जो अॼु त आधी रात जो
जबर आयो न बस हाणे ते मुआरो जे पूरो थिया पर ॾाढा सुभान अल्लाह इश्क पारण बारिया मुतमागम दीन जा सारिया मागम दीन जा सारिया घोड़ा घर की घारिया मुके मुके घोट गोहर याद को नीरन जी फिटे गई होत हर हर याद को जन के मदीने वाले याद बुलंद आवाज से सुभान अल्लाह चाहे इश्क घुमा था चल मुंजा जोश जीरा था जलन इश्क घुमा था चल मुंजा जोश जीरा था जलन जोश जीरा था जलन सिंध में सिकायल किया सुमन सिंध में सिकायल किया सुमन बन के रात रह बर याद को जी फिटी हुई हो हर हर याद को थोड़ा फिराद की याद थो हुजूर जी जुदाई में रोए तो कभी करीम अलैहिस्सलाम उठाया हुजूर हथ मुबारक नदी मथा रखो हथ मुबारक रखी करे साईं फरमाइंदा थोड़ा बिन गालन ना हिक शय खे इख्तियार कर जे करे तू चाही मो तुझे लाए दुआ थो कया इतनी साओ थी दे खजूतो में अची वेंदो फल तो में अची वेंदो माण्हू तुंहिंजो फल फ्रूट खाई रहंदा सुकला ताज़ो थी वेंदे ऐं जेकॾहिं चाही त मां तोखे जन्नत में लॻाए छॾियां जन्नत में नेक साले तुंहिंजी खजू खजूर ते खाई वणंदा सुभान अल्लाह अगर हुजूर के इख्तियार न हुजे हा नबी साईं बे इख्तियार हुजे हा तो थोड़ा सा या गाल हुजूर कॾहिं बि कोन फरमाइंदा फरमाइंदा जेका ॻाल्हि चाहे तोसां उहा कया या हिकु तोखे साओ बणाया या जन्नत में तोखे लॻाया हुजूर ॻाल्हि इहा कई थोरो त ख़ामोश थी वियो साईं पोइ हितां आशिक़नि सवाल कयो सहाबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों त रोए पियो अलाह हथ मुबारक रखो थोरो ख़ामोश थी वियो आए खुदीअ जो थोरो साह लाहे रोअण किथां आयो ज़ुबान लाहे ॻाल्हाइण किथां आयो अखियूं लाहिन उहा किथां आया हे मदीने वारे जो हथ मुबारक आहे हुजूर जो जिस्म मुबारक आहे मुस्तफा जे कदम लॻाईंदा आहिनि बेजान में बेजान अची वेंदी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबन जे सवाल ते फरमायो मूं खे इख्तियार ॾिनो हुयो थोरो सियाणो हुयो थोरो सम्झो त दुनिया फानी मां बि थी वेंदुसि ज़रा ज़रा थी वेंदुसि बका वारी ज़िंदगीअ में बका वारी जन्नत घुर जो जन्नत में मां बि हूंदुसि माण्हू मुंहिंजो फल फ्रूट मोमिन अल्लाह जा नेक साला ॾाढा खाईंदा ऐं हूंदुसि जन्नत में जो उते बि मुस्तफा जा दीदार कंदो रहंदुसि तंहिंजे करे थोरे हिन ॻाल्हि खे इख्तियार कयो त साईं मूंखे जन्नत में लॻायो साईं पाण फरमायो हिन जन्नत खे पसंदि कयो हुन मां फरमायो हुन मां साबित थिए थो त असांजो नबी बे इख्तियार न मदीने वारो इख्तियार वारो नबी अल्लाह जी ज़ात खां दुआ है अल्लाह ताला मुझे चवण हमारे बदल कबूल फरमाए अल्लाह ताला तला असांजी हाज़िरी कबूल फरमाए मुंतज़िम जो हज़रत अल्लामा मौलाना अनवर सिकंदरी जवाब जंजो मशकूर आया जन मूंखे दावत ॾेई हिदायत घुरायो ऐं चङनि गुज़ारिश करण जे लाइ मूंखे मौक़ो ॾिनो अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हालत